फारसीअ जे हिकिड़े शाइर चयो आहे त ज़नक्स तिश्न लबीदां बेअक़्ल ख़ीश मिना दिलत फ़रेब करस जलवे सराब निखोरदा। हुनजो चवणु आहे त इहो तव्हांजे प्यास जो नुक्सी आहे ऐं पंहिंजे अक़ल ते नाज़ न कयो ऐं किथे ईअं न थिए जो तव्हां सराबनि खां मोह थी मुतासिर थी तव्हां पंहिंजी मंज़िल विञाए वियो। जी नाज़रीन, पाण अॼु हिन हमसरी अदबी नशस्त में स्टीफन ज़ेविग जे किताब द राइट टू हेरसी सां हाज़िर थिया आहियूं। हिन किताब जो तर्जुमो फ़िक्र जी आज़ादी जे उनवान सां मोहम्मद इब्राहिम जोए साहब कयो ऐं हिन किताब जी अहमियत केतिरी आहे उहो जॾहिं पाण अॼु तस्करो कंदासीं त उहो नज़र अची वेंदो। किताब जीअं अॻु बि असां ॿुधायोसीं त इंसानी ज़िंदगीअ में ऐं ज़हनी अवसर ते केतिरो हुननि असरु छॾियो आहे। स्टीफन ज़ेविग जो द राइट टू हेरसी उन दौर जी कहाणी आहे जेको यूरोप असांखे अॼु नज़र अचे थो। उहो यूरोप अॼु खां 500 साल अॻु कुझु ॿियो हो। यूरोप जी जेका पूरी सियासत जो महवर हो उहो चर्च ते मबनी हो ऐं चर्च खां ॿाहिरि ॿियो को बि ख़्याल, को बि ॿियो इनलाइटमेंट या ॿी अहिड़ी का बि शइ गुनाह सम्झी वेंदी हुई। गुनाह सां गॾोगॾु उहो माण्हू कंहिं बि वॾी सज़ा जो हक़दार थी वेंदो। हिन किताब में जेके 3 अहम किरदार आहिनि, पहिरियों सेबास्टियन कास्टेलो, उन खां पोइ कैल्विन ऐं ॿियो जंहिंखे कैल्विन मौत जी सज़ा ॿुधाईंदो आहे, उनखे साड़े छॾींदा आहिनि, उहो हूंदो आहे माइकल सर्वेटस। जंहिंखे कैल्विन मौत जी सज़ा ॾींदो आहे, साड़ण जी सज़ा ॾींदो आहे ऐं जंहिंखे पोइ कास्टेलो इंसानी तारीख़ जो मासूम शहीद सॾे थो। हिन में जेके कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे सम्झणु खपनि किताब में। मिसाल तौरु सेबास्टियन कास्टेलो जेको आहे उहो इनलाइटेंड किरदारु हो, रोशन ख़्याल किरदारु हो। हू तोड़े जो कैल्विन जो शागिर्दु हो, पर हू हमेशह मुख़्तलिफ़ रहियो। उनजी जेका ग़ैर मामूली सलाहियत हुई उहा हुनजो सवाल करण जी हुई। जीअं त माइकल सर्वेटस वारे साण वारे वाक़े हुनखे तमामु घणो दुख रसायो हो ऐं हू इहो दिलि बर्दाश्त न करे सघियो, जंहिं करे हू हमेशह जे लाइ बाग़ी किरदारु बणिजी वियो। वॾी ॻाल्हि त हुनखे सवाल करणु ईंदा हुआ। जीअं त पाण हिन किताब मां कुझु इक़्तिबास पढ़ंदासीं ऐं पोइ ॾिसंदासीं त हिन किताब जी अहमियत ऐं अफ़ादियत केॾी न वॾी आहे। मिसाल तौरु असां पंहिंजे इर्द गिर्द जे ॾिसूं त असांखे सेबास्टियन कास्टेलो जहिड़ा किरदार तमामु घटि नज़र ईंदा, पर असांखे क़दम क़दम ते काल्विन जहिड़ा किरदार नज़र ईंदा ऐं काल्विन केरु हो ऐं उनजो पाण हाणे पढ़ूं था ऐं ॾिसूं था त ही कैल्विन कहिड़ो न अजीब किरदारु हो ऐं कीअं न हुन माण्हुनि जी ज़हन साज़ी करे ऐं उन्हनि खे सिर्फ़ु हर शइ जो जेको सॉल्यूशन हो उहो मज़हब ई ॾिनो ऐं हू मज़हब खां ॿाहिरि न निकिरी सघियो। मज़हब खां ॿाहिरि न निकिरी सघण जो जेको नुक़सानु थियो उहो इहो ई हो त हुन माइकल सर्वेटस जहिड़े आलिम मुफ़क्कर माण्हूअ खे साड़ण जा हुकुमनामा जारी कया हुआ। हाणे हिन जो जेको पहिरियों ई पाण पढ़ूं था इक़्तिबास, उहो कुझु इन तरह आहे त जंहिंमां असांखे कैल्विन जे सॼे किरदार जी झलक नज़र ईंदी। कैल्विन मुतालिक़ इहा ॻाल्हि जेतिरा भेरा वरी वरी ज़ाहिर कजे त उहा जाइज़ आहे त हिन फ़क़ति सेखारण ते चाहियो, सिखणु हुन कॾहिं बि नथे चाहियो। ॿिए जे ख़्यालनि खे सम्झणु या अहमियत ॾियणु हू सिखियो ई कोन हो। हू कंहिं सां कंहिं मसइले ते बहस कोन कंदो हो, पर उन जे बारे में फ़क़ति पंहिंजी ॻाल्हि ॿियनि ते मड़ींदो हो। हाणे इन जुमिले खे ॾिसी तव्हां पंहिंजे आस पास ॾिसो त तव्हांखे कैल्विन जहिड़ा किरदार क़दम क़दम ते मिलंदा ऐं तव्हां एनालाइज़ कजो त जेको बि पंहिंजा ख़्यालात तव्हां ते मढ़े थो ऐं तव्हांखे पंहिंजे गस ते वठी हलणु चाहे थो ऐं तव्हांजे ख़्याल खे अहमियत ॾियणु नथो चाहे ऐं तव्हांजा ख़्याल ॿुधण ई नथो चाहे, उनखे तव्हां उन वक़्तु ई निशानदेही कंदव त ही कैल्विन जो किरदारु आहे। पर उन जे बरअक्स तव्हां सेबास्टियन कास्टेलो जो किरदार खे जॾहिं ॾिसंदव त हू हर माण्हूअ खां सिखणु चाहींदो आहे ऐं हर माण्हूअ जे ख़्याल खे अहमियत ॾियणु चाहींदो आहे ऐं हू हर माण्हूअ खे ॿुधणु चाहींदो आहे। इहा ई ॿिन्हिनि में वॾो तफ़रक़ हूंदो आहे। तोड़े जो कास्टेलो शागिर्दु हूंदो आहे कैल्विन जो। जीअं त कंहिं बि समाज जी जेका ज़हनी अवसर न थियण जो वॾे में वॾो सबबु इहो हूंदो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं अगरि रिनेसां न आयो त रिनेसां न अचण जे पोयां हिकिड़ी पूरी तारीख़ आहे, हुन जा वॾा सबब हुआ।
इल्मु जेको आहे इल्मु महदूद माण्हुनि ताईं हो, इल्मु हिकिड़ा महदूद घराना ई सिर्फ़ु पढ़ंदा हुआ। मिसाल जेका किताब जी जेका एक्सेस हुई उहा सिर्फ़ु एरिस्टोक्रेट्स ऐं एलिटिस्ट खे ई हूंदी हुई, ऐं जेको आम माण्हू हूंदो हो उहो किताब पढ़ी न सघंदो ऐं उनजी इल्म ताईं रसाई न हुई। इहो विलियम कैक्सटन जो किरदारु हो जंहिं अॻियां अची प्रिंटिंग प्रेस आंदी ऐं किताब जी एक्सेस हर आम माण्हूअ ताईं थी, ऐं पोइ किताब चैलेंज थियणु शुरू थिया, ऐं जॾहिं चैलेंजिस थियणु शुरू थिया, सवाल थिया, रोशन ख़्याली आई, रेनेसां आयो, तॾहिं माण्हुनि में रोशन ख़्याली आई ऐं उन्हनि सवाल करणु शुरू कयो, तॾहिं सभु शयूं हीअं असांखे अॼु नज़र अचनि थियूं। सो ॻाल्हि हिन ते हुई त जेकॾहिं अगरि कंहिं समाज में को रोशन ख़्याल माण्हू पैदा नथो थिए त उन समाज जो डिक्लाइन ई आहे। जीअं कंहिं ॾाढो ख़ूबसूरत जो आहे त जेकॾहिं अदब जो ज़वाल ज़ाहिर कंदो आहे त समाज बि ज़वाल पणे जो शिकार आहे। हाणे हिन मां सिर्फ़ु अदब ई न आहे, पर असांजो सॼी जेका बि लिखणी आहे उहा वॉल्टियर इहो चयो हो त डिक्लाइन ऑफ लिटरेचर इंडिकेट्स अ डिक्लाइन ऑफ सोसाइटी, माना मुआशरे जो डिक्लाइन ज़ाहिर कंदो आहे त अदब ज़वाल पणे जो शिकार आहे। त कंहिं बि रोशन ख़्याल माण्हुनि जो समाज में पैदा थियणु इहो ज़ाहिर कंदो आहे त समाज जेको आहे ज़वाल पणे जो शिकार आहे। हाणे हीअ जॾहिं कहाणी आहे जिनेवा जी, तॾहिं तंहिं टाइम में मुफ़क्किर ऐं रोशन ख़्याल माण्हू हुआ, उन्हनि जो तॾहिं अञा को नालो निशानी कोन हो। हाणे मिसाल हिते जॾहिं रूसो जो तस्करो थिए थो ऐं उनजो जनमु थिए थो त तॾहिं हीअ लाइन असांखे पढ़ण लाइ मिले थी। रोन नदीअ जे किनारे ते बीठल हिकु हसीन ऐं जमील शहर में को हिकु बि जग मशहूर मुसविर, मौसीकार, शाइर या आदि पैदा कोन थियो, छो त कैल्विन कलीसाई ज़ाब्ते जे छॾियल असरनि हेठि हिकु ग़ैर मामूली शइ सदाईं हिते तख़लीक़ी आज़ादी, ग़ुलामाना तक़लीद जे आस्थाने ते क़ुर्बान कंदो रहियो। पोइ आख़िरकार जॾहिं जिनेवा में हिकिड़ो फ़नकार पैदा थियो, तॾहिं हिन जी सॼी ज़िंदगी इनफ़रादियत ते विधल उन्हनि ज़ंजीरनि जे टोड़ण में गुज़री वई। एॾे अरसे खां पोइ पैदा थियल पंहिंजे हिन वाहिद ऐं सभ खां वधीक बाग़ी ऐं आज़ादी पसंद शहरीअ जैन जेकस रूसो जे हथां ई जिनेवा शहर जो मस पोइ कैल्विन जे ठहियल मसीह तक़वा जे काठ खे भञी पाण खे हुनजे ज़हनी ऐं रूहानी शिकंजनि खां आज़ादु कराए सघियो थे। हाणे कैल्विन जो किरदारु इहो आहे, ऐं सेबेस्टियन कास्टेलो जॾहिं हुनजो थोरे जो शागिर्दु आहे, पर हुनजो किरदारु इहो थो नज़र अचे त हू हमेशह सच जो साथ ॾिए थो ऐं हू हिन समाज खे हिकु अलॻि ई राह ॾेखारणु चाहे थो। मिसाल तौरु हुनजो हिकिड़ो मशहूरु जुमिलो आहे, हू चवे थो त यू आर माई टीचर बट आई वैल्यू ट्रूथ मोर। हाणे ही जिनेवा जे शुरूआत में ई डिपिक्शन थियल आहे त कीअं कैल्विन जो जेको हुते दरिंदगीअ जो सिजु ॿारियल हो, उहो उनजी आदमशुमारी उन शहर जी केतिरी ई ऐं हिन केतिरनि माण्हुनि खे सज़ा ॾिनी, उहो कुझु हिन तरह सां लिखियलु आहे, पाण हिनखे पढ़ी था वठूं। ऐं हीअ त कैल्विन जे पहिरें 5 सालनि जे राज में जिनेवा जे शहर में, जंहिंजी आदमशुमारी का एॾी घणी कान हुई, 13 शख़्सनि खे फाईअ ते चाढ़ियो वियो, 10 जी सिसी लाथी वई, 35 माण्हुनि खे जीअरे जलायो वियो ऐं 76 शख़्सनि खे पंहिंजनि घरनि मां कढी शहरनि मां तड़े कढियो वियो ऐं नेकाली ॾिनी वई। वधीक कैदियुनि लाइ जिनेवा जे कैद खाननि में का जॻह बाक़ी कान बची हुई। ऐं जीअं पाण प्रिंटिंग प्रेस जो तस्करो बि कयो त कीअं आम माण्हूअ ताईं किताब जी रसाई कोन हुई। हाणे इहा साॻी ॻाल्हि हिते लिखियलु आहे त जिनेवा जे रियासत में सवाइ ख़ासि इजाज़त जे को बि किताब छपिजी न थे सघियो। सो जॾहिं रियासत स्टेट इन शइ में दख़ल अंदाज़ी ॾींदी आहे त सिर्फ़ु उन्हनि जा पसंदीदा नैरेटिव ई समाज में अचनि ऐं हुननि जा पसंदीदा नैरेटिव ऐं डिस्कोर्सिस ई समाज में गर्दिश कनि, त पोइ कुझु अहिड़ी सूरत हाल थी वेंदी आहे जो असांखे सेबास्टियन कास्टेलो जहिड़ा किरदार पैदा करण में वरिया लॻी वेंदा आहिनि। कैल्विन जे किरदार खे ही कुझु लाइनूं बि बिल्कुलु सही सां हुनजो जेको लाइफ जो पोर्ट्रायल आहे उहो नज़र अचे थो त कैल्विन जे ख़ुदा हरगिज़ न थे चाहियो त को हुन सां मोहबत करे, कंहिंजी मोहबत जी हुनखे परवाह ई कहिड़ी हुई। हुनजी मर्ज़ी हुई त माण्हू फ़क़ति संदसि ख़ौफ़ में रहनि, ख़ासि डिॼनि ऐं ज़ाब्ते में रहनि। कैल्विन जे नज़रिए जो मुख्य नुक़्तो ई फ़क़ति ख़ौफ़ हो। जीअं पाण ॿुधायोसीं त कैल्विन कीअं
सॼे निज़ाम खे जकड़े रखियो हो पंहिंजे शिकंजनि में। हाणे हीउ हिकिड़ो जुमिलो आहे, इहो बि ज़ाहिर करे थो त कीअं हुन सॼे शहर जी हालति बणाए छॾी हुई। हाणे चवे थो त हाणे जिनेवा शहर हिन जे हथनि में ईअं हो जीअं कुंभर जे हथनि में मिटीअ जो पिनोड़ो। उनखे हू पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ ठाहे शक्ल ॾेई सघियो थे। हिन पंहिंजे इन कम में कोताही कान थे कई। उन घड़ीअ खां पोइ कैल्विन ऐं जिनेवा ॿ अहिड़ा ख़्याल हुआ जेके हिक ॿिए खां हरगिज़ अलॻि न थिए थी सघिया। मतिलबु चवण जो त हुन जिनेवा शहर में हर माण्हूअ जी ज़हनी ओसर ऐं उन सॼे फ़िक्र या अहिड़ी का बि इनलाइटमेंट वारी शइ पैदा न करे सघियो, पर कुझु अहिड़ा ख़्याल, कुझु अहिड़ा नज़रिया माण्हुनि जे ज़हन में ॾेई वियो जंहिंसां को बि हिकिड़ो ओसरियल समाज पैदा न थी सघियो। जंहिं कारण पाण शुरू में ई चयो त 500 साल अॻु यूरोप जी शक्ल कुझु इन रीति कोन हुई, त इहो बाद में जॾहिं रेनेसां अचे थो ऐं जैन जेकस रूसो जहिड़ा माण्हू पैदा थियनि था त उहे सॼे हिन काइनात जी सॼो निज़ाम ई मटाए छॾनि था। असांजे नौजवाननि खे हिननि अहिड़नि किताबनि जी तमामु घणी ज़रूरत आहे जेके नौजवाननि खे नई राह नओं घस ॾियनि, छो त ही किताब ई आहिनि जिन इंसानी ज़हनी ओसर में तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। सो ही किताब मां तमामु नौजवाननि खे चवंदुसि त हीअ किताब ज़रूरु पढ़ो ऐं पंहिंजे इर्द गिर्द जा जेके बि कैल्विन जहिड़ा किरदार आहिनि उन्हनि खे ज़रूरु निशानदेही कयो ऐं हर घुमंदड़ कैल्विन खे ज़ाहिर कयो। ऐं जेके तव्हांजे आसपास सेबास्टियन कास्टेलो जहिड़ा किरदार, रोशन ख़्याल किरदार जेके तव्हांखे सवाल करणु सेखारनि था, तव्हां में शऊर जी शमा ॿारनि था, उन्हनि किरदारनि खे बि ज़रूरु तव्हां एप्रिशिएट कयो ऐं उन्हनि जी निशानदेही बि ज़रूरु कयो। पर असांजे समाज खे बदकिस्मतीअ सां सेबास्टियन कास्टेलो जहिड़ा किरदार तमामु घटि आहिनि, इन करे उन्हनि जी निशानदेही जेकॾहिं अगरि न बि थिए थी त को मसइलो न आहे। पर कैल्विन जहिड़ा जेके बदमिज़ाज ऐं जेके हर वक़्तु तव्हां ते पंहिंजा ख़्याल मढ़नि ऐं हिकिड़ो बरबरीअ ते सिज ॿारियूं बीठा आहिनि, उन्हनि खे ज़रूरु वावखो करियो, छो त अॼु जेकॾहिं असां उन्हनि खे वावखो न कयोसीं त ईंदड़ जनरेशन्स असांखे कहिड़ी नज़र सां ॾिसंदियूं, कहिड़ी निगाह सां असां उन्हनि जे साम्हूं बीहंदासीं ऐं तारीख़ असांखे कहिड़नि लफ़्ज़नि में यादि कंदी, इहो असां ते ई मुनहसिर आहे त असां पाण खे सेबास्टियन कास्टेलो जहिड़ो किरदारु करे बीहारियूं त तारीख़ में, या असां कैल्विन थी करे हिन समाज खे बरबरीअत सां तश्कील ॾियूं था। पाण हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।